सब खां पहिरीं त जेको आहे सो डिप्टी कमिश्नर मटियारी साईं मोहम्मद यूसुफ शेख साहब ऐं डॉक्टर मज़ार असिस्टेंट कमिश्नर ऐं उन सां गॾु उनजी टीम जो थोराइतो आहियां जिन शा अब्दुल लतीफ़ भिटाई जो ही जेको वसी एरिया आहे जेको असांजे रेवेन्यू रिकॉर्ड ऑफ राइट में दर्ज कोन हुयो, बेनामी हिकिड़े क़िस्म जी जेको आहे सो ही पूरी ज़मीन हुई, पर उनखे बाक़ाइदा दर्ज कयो अथऊं जेको शा अब्दुल लतीफ़ भिटाई हज़रत शा अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां औक़ाफ़ खाते जे नाले सां चाढ़ियो वियो आहे। सो इन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। बाक़ी जेको असांजे इंशाअल्लाह ताला औक़ाफ़ खाते जा जेके बि नंढा वॾा मसइला आहिनि, डीसी साहब मूंखे आगाह कयो हिते कुझु दीवारियूं मथे करणियूं आहिनि, किथे कैमराऊं आहिनि, किथे सिक्योरिटी जो इशूज़ आहिनि, त उहो इंशाअल्लाह ताला अनक़रीब असां डीसी साहब जन जे यानी कि हिदायत ते या उन्हनि जे जेको आहे सो उन ख़त खे साम्हूं रखी करे उहो सिक्योरिटी जा इशू बि हल कराईंदासीं। ऐं सफ़ाई सुथराई जो बि डीसी साहब जन चयो आहे त डीसी साहब जन हमेशह महिरबानी रहिया आहिनि असांजे खाते सां बि ऐं असांजे हितां जा जेके नुमाइंदा आहिनि उन सां बि, त इंशाअल्लाह ताला इन्हनि जे हिदायत मुताबिक़ हिते सफ़ाई सुथराई खे बि बहितर कयो वेंदो ऐं कोशिशि इहा आहे त इन दरगाह जी जेतिरी बि जेको आहे सो ख़िदमत करे सघूं उहा ज़रूरु कंदासीं। तो ज़ाइरनि जे हवाले सां जेको उन रिहाइश जो मुनासिबु जेको आहे इंतज़ाम न आहिनि, खाधे पीते जेको लंगर हले थो उनजे लाइ ख़ासि करे तक़रीबन शिकायतूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। बिल्कुलु तव्हां सही था चओ, असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त ज़ाइरीन खे वधि खां वधि सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं हिते ज़ाइरीन जे हवाले खां जेका बि असांजी सजेशन पंहिंजे डिपार्टमेंट ॾिए थी, असांजो हैदराबाद जो एडमिनिस्ट्रेटर आहे ऐं ॿिया हिते जा जेके दोस्त आहिनि उन ते अमल कयो वेंदो ऐं वधि खां वधीक ज़ाइरीन खे हिन जॻह ते जेको आहे सो असां सहूलियतूं ॾियण जी कोशिशि कंदासीं, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कंदासीं ऐं उमेदु आहे त अनक़रीब तव्हां उन शयुनि खे बहितर थींदे नज़र ईंदो तव्हांखे। ऐं असांजी आहे प्लानिंग त इंशाअल्लाह ताला हींअर त खणी सर्दियूं स्टार्ट थी वियूं आहिनि, पर गर्मीअ जे हवाले खां असां चाहियूं था त हज़रत शा अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह जे अंदरि जेको आहे सो असां AC टावर लॻायूं त जीअं जेके ज़ाइरीन अचनि था उन्हनि खे थधिकार महसूसु थिए ऐं उन सां शाह हबीब साईं जन जी बि दरगाह जे अंदरि असां AC लॻाईंदासीं त जीअं बहितर खां बहितर उते माण्हू अचनि ऐं गर्मी खां बची सघनि। सो असांजी कोशिशि आहे त बहितर इंतज़ाम कंदासीं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इफ्तिख़ार चौधरी भिट शाह जे इन फीडर खे 24 कलाक चयो त बिना लोड शेडिंग हलंदो हो। सिक्योरिटी रीज़न खे ॾिसंदे अगरि ॾिठो वञे त बिजली न हुअण जे बराबरि आहे, त छा उन साॻे उन फ़ैसिले ते अमल नथो थी सघे? ॾिसो, उहो त डिप्टी कमिश्नर साहिबु वधीक उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं, हिते आहिनि उहे कोशिशि कंदा त लोड शेडिंग ओवरऑल लोड शेडिंग जो जेको इशू आहे उहो पूरे पाकिस्तान में बि आहे, हिन जॻह ते बि आहे, पर औक़ाफ़ खाते जा जनरेटर हिते जेको आहे सो राउंड द क्लॉक हलनि था। 3 जनरेटर लॻल आहिनि, हिकिड़ो 2 जनरेटर जेको आहे सो कमु कनि था ऐं जेको बि उन जॻह ते वधीक फैसिलिटी ॾियण जी ज़रूरत पई त उहो इंशाअल्लाह ताला असां बहितर कंदासीं त जीअं असांजे दरगाह जे आते में जेको आहे सो बिजली कंटिन्यू रहे।